गुनाह कंदा वरी गुनाह करे उन जे मथां ॾाढ मुर्सी करे वेंदा बाबा फलाणे जे प्लाट ते कब्जो करे आयो आ जीअं वणे उहे करे अॼु ज़िना करे आयो आहियां यारनि खे ॿुधाईंदो साईं करीमन फरमायो लिखी गुनाह था कयो त पंहिंजे गुनाह खे लिकाए छॾियो थी सघे थो अल्लाह बख़्शे छॾे पर जॾहिं को माण्हू लिखी गुनाह करे पर्दे जे पोयां गुनाह करे वरी जॾहिं ॿाहिर ई अचे यारनि दोस्तनि सां गॾु वेहे वरी यारनि दोस्तनि खे अचे ॿुधाए पैदा हे गुनाह जो कमु करे आयो आहियां हे बदकारी जो कमु करे आयो आहियां त उन माण्हू खे ॿीणो चवणो अज़ाब थींदो जॾहिं तो लिखी गुनाह कयो त लिकाए छॾी अज़ाब अल्लाह तुंहिंजो हिसाब किताब लिकाए वठे ॿियनि खे ख़बर न पवे हाणे पाण खे रुसवा कई त हशर में अल्लाह तोखे अहिड़े ज़लील रुसवा कंदो त तोखे ख़बर पवंदी जो ते तुंहिंजा चाचा मामा अबो अम्मा सभु हूंदा अल्लाह उते गुनाह ज़ाहिर कंदो हिते लिकी गुनाह जो करी त लिकाए छॾ यार अहिड़ो ॾाढ मुर्सी न कर अहिड़ो पंहिंजे मथां ज़ुल्म न कर जो गुनाह करी वरी यारनि दोस्तनि खे ॿुधाईंदो वती अल्लाह का माफ़ी वठ हबीबन फरमायो कुल्लु नास ख़ताऊन व ख़ैरुल ख़ताईन तव्वाबून हर इंसान खातिया पर भलो गुनहगार जेको गुनहगार भलो जेको गुनाह